शिकारपुर पुलिस शहर में ॾोहारियुनि खिलाफ ऑपरेशन नव ॾोहारी मार्ची पिया। डीएसपी शिकारपुर पारस पखराणी, डीएसपी गड़ियासी ज़हूर अहमद सुमरो ऐं 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी गणती चोगी हालत में अस्पताल मुंतकिल। सूबाई करूबसी सियाउल सिलंजार एसएसपी शिकारपुर ऐं पुलिस टीम के वाधायूं। संदसि समनाहित शिकारपुर पुलिस ॾोहारियुनि खिलाफ कामयाब कार्रवाई कई आहे। धाड़ेलनि ऐं ॾोहारियुनि खिलाफ कार्रवायूं जारी रहंदियूं। नवाबशाह में हथियारबंदनि फायरिंग करे लेडी पुलिस एहलकार के गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। हथियारबंदनि हथां ज़ख़्मी पुलिस एहलकार रुखसाना मशहूरी गणती चोगी हालत में अस्पताल मुंतकिल। IMF पाकिस्तान लाइ $1.2 अरब कर्ज़ी मंज़ूरी ॾेई छॾी। पधिराई में चए पियो त पाकिस्तानी मईशत दुरुस्त रुख में अॻिते वधी रही आहे। ॿोॾ बावजूदि पाकिस्तान में मौशी इस्तिकाम बरक़रार रखियो। महांगाई में इज़ाफ़ो आरज़ी आहे। टैक्स तवनाई सुधारा ऐं खागाइण जो सिलसिलो जारी रखणु घुर्जे। पाकिस्तान जल्द कर्ज़नि मां छुटकारो हासिल करे मौशी तौर पेरनि ते बीहंदो। सुधारनि जी एजेंडा लागू करण ऐं मुल्क के मौशी तरक्की ते आणण में चीफ ऑफ डिफेंस फोर्स फील्ड मार्शल आसिम मुनीर जो अहम किरदार आहे। पाकिस्तान मौशी मज़बूती ऐं तरक्की लाइ ज़रूरी क़दमनि ते अमल करे रहियो आहे। मुल्की मौशी तरक्की जो ख्वाब इंशाअल्लाह जल्द पूरो थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ। सिंध हाईकोर्ट तरफ़ां गनी अमान चांडियो ऐं सरमत मीराणी जी ज़मानत मंज़ूर। दहशतगर्दी टोड़ अदालत जो ज़मानत रद्द करण वारो फ़ैसिलो कल्ह धमक़रार। शाहपुर झानिया भरिसां पुलिस तौर गुम थी वियल नौजवान जो लाशत। शादीअ जी तक़रीब तां वापसि ईंदे गुम थियल नौजवान नसीर मरीज़ जो लाश शाख माहत अचण ते इलाइक़े में सोग। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 3 ॼणा फौत। खैरपुर में क़ौमी शाहराह ते रोड हादसे में 1 ॼणो फौत। सन भरिसां शालमाणी स्टॉप ते रोड हादसे जो ज़ख़्मी फौत। मोरे में गाॾी जे टक्कर सबबि 1 ॼणो फौत। ऐं ऑस्ट्रेलियाई फास्ट बॉलर जोश हेज़लवुड एशिया सीरीज़ मां ॿाहिर। कप्तान कैमिस जी वापसी। हेड कोच एडियो मैकडोनल्ड जो चवणु आहे जोश हेज़ल हैमस्ट्रिंग इंजरी सबबि टेस्ट सीरीज़ मां ॿाहिरि थी वियो आहे। पीट किम्स सिहतयाब थियण खां पोइ टीम में वापसि अची वियो आहे।